जिले की मौजूदा सियासी सूरत हाल के तव्हां कीअं पिया ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी किथे बीहंदी एॾी जेको आहे सो उनजी सख़्त मुखालफ़त आहे उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो पीपल्स पार्टी जी छा सूरत आहे तव्हां पिया ॿुधायो त मुखालफ़त आहे आऊं त कोन थो ॾिसां का मुखालफ़त माण्हू पीपल्स पार्टी लाइ अञा ताईं जानसार आहिनि शहीद भुट्टे जा अञा ताईं फॉलोवर्स आहिनि उनकी लीडरशिप के तस्लीम कनि था बेनज़ीर जी लीडरशिप के तस्लीम कनि था दरअसल हितां ॾींहं पीपल्स पार्टी वारा पे जाइज़ो पे वरितऊं त भई असीं कीअं मैदान वठूं हाणे मैदान वरितो अथनि हाणे जेको आहे सो ख़बर पइजी वेंदी मुखालफ़तनि खे त केतिरे 100 थो थिए ज़िले बदीन में पीपल्स पार्टी जो हरीफ डॉक्टर ज़ुल्फ़िकार पर पंहिंजो ख़ानदान बीहारियो अथसि कहिड़ो माण्हू बीहारियो अथसि मूंखे ॿुधायो गोलाची मां पाण बीठो आहे बदीन मां संदसि घरवारी बीठी आहे हिते टने बागे मां संदसि पुटु बीठो आहे मातली मां संदसि ॿियो पुटु बीठो आहे अञा बि ॿ टे भातियूं हुजनि उहे बीहारिया हुन त बदीन ते हिकिड़े ख़ानदान जो कब्ज़ो चाहे थो त हिकिड़े ख़ानदान जो कब्ज़ो थिए तो इंशाअल्लाह ताला कोन थींदो जो सबबु को ख़ासि को पीपल्स पार्टी या लोकल पार्टी जी इलेक्शनूं थियूं जंहिंमें पीपल्स पार्टी सम्झो त असां जो ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जे मार्फत 50 अरब रुपया ट्रांसफर थिया आहिनि हर साल 23 अरब ईंदा हुआ हुन सम्झो त इहे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा माण्हुनि ताईं इन जो पैसनि जो फैज़ पहुचायो आहे ऐं तंहिं करे पार्टी जे बेसिस ते वोट मिलंदो पर जॾहिं पीपल्स पार्टी ॾिठो त हिकिड़ो गद्दार पैदा थी चुको आहे पार्टी में ऐं हू माण्हुनि खे पंहिंजे हिसाब में वठे पियो त ही मूं तव्हांखे कमु ॾिना आहिनि दरअसल पार्टी कमु ॾिना पोइ पार्टी अची माण्हुनि खे हाणे ॿुधायो त बाबा हीअ न हुआ असीं हुआसीं ख़बर आहे त GTA वारा जेके आहिनि इलेक्शन जा पखी आहिनि इलेक्शन जॾहिं ईंदी आहे तॾहिं ईंदा आहिनि पोइ त शिकिल ई कोन ॾिसंदा आहिनि माण्हू हुनखे तंहिं करे आउं नथो सम्झां त सिंधी माण्हू को एॾा वेंदो पखियुनि ॾांहुं वेंदो जेके पखी वरी उॾामी हलिया वेंदा हलिया ऐं तंहिं पीपल्स पार्टी त हर वक़्तु आहे पीपल्स पार्टी जी जेका आहे तंज़ीम आहे उहा UC लेवल ताईं तंज़ीम आहे डे लेवल ताईं तंज़ीम आहे पीपल्स पार्टी माण्हू ख़बर आहे त इलेक्शन जो इताद आहे इलेक्शन में हींअर बि हुनजे इताद में माण्हू पाण में विड़िया पिया आहिनि हाणे ईअं थियो आहे जो हैदराबाद में या बदीन में GTA जो हिकिड़ो उम्मीदवार आहे ऐं GTA जी पार्टी तहरीक इंसाफ़ जो वरी ॿियो उम्मीदवार आहे सो पाण में उम्मीदवारनि ते विड़िया पिया आहिनि सुस्तियूं हुयूं उहे कढी छॾियूं पीपल्स पार्टी खे बदीन में एक्टिव करे छॾियोसीं इहा ज़िम्मेदारी आहे वॾी महिरबानी साईं तव्हांजी सर उनखे तव्हां केतिरो डिलीवर करे सघिया आहियो इन ज़िम्मेवारी खे माना कहिड़ी हद ताईं माना 80% 70% या उन में थोरो टाइम हुजण करे खे माना कमी पेशी अॼु जो तव्हां ॾिठो कॉर्नर मीटिंग हुई उन कॉर्नर मीटिंग में तव्हांखे जो जवाबु मिली वियो हुयो माण्हुनि जी शिरकत माण्हुनि जो जोश ॾिसी तव्हांखे जवाबु त मिली वियो हुयो त माण्हुनि में केतिरी क़दुरु शिरकत पंहिंजो लेखे पाण आया असां का बि गाॾी कोन घुराईसीं न को तव्हां ॾिठो था का गाॾियुनि में माण्हू आहे हर को वीचारो पंहिंजे को स्कूटर में आयो को कार में आयो को रिक्शा में आयो पंहिंजे लेखे आया पे असां कंहिंखे गाॾियूं कोन मोकिलियूंसीं पंहिंजी हिमत सां पंहिंजे जज़्बे सां भुट्टे साहिब जी मोहबत बेनज़ीर जी मोहबत बिलावल भुट्टे जी मोहबत हुन मोहबत पे ई आहे महिरबानी